अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तकरार ड्रामे जी अचण वारी किस्त जे बारे में वॾी मालूमात तव्हांखे ॾींदासीं। दोस्तों अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं त ख़ासि ख़बर। पहिरीं ॻाल्हि दोस्तों, हाणे वक़्तु खुली करे उन जा जेका बि दिलि जा राज़ आहिनि उहो राणी खे हुन ॿुधाए छॾिया त मां हिते छो रहियल आहियां, मां हिते कज़ो कंदुसि तुंहिंजे पीउ खे मारे करे। ऐं राणी इहा ॻाल्हि पीउ खे चवंदी, लेकिन जो पीउ एतबार भावल न कंदो। ऐं वक़्तु इन जे लाइ राणी खे साफ़ ॿुधाए रहियो आहे त वक़्त खे ख़बर आहे एतबार न कंदो भावल इन जी ॻाल्हि ते। ऐं सिजावल सम्झी चुको आहे नवाब खान जी चाल खे, त हाणे सभिनी खे मराए करे, मीर खे मराए, सभिनी खे मराए पोइ असां ॾे रुख़ कंदो नवाब खान। सिजावल खे इहा बि ख़बर आहे त मीर खे फ़िलहालु हू कोन मारींदो जेसीं ताईं मीर मूसा खे फांसी नथो ॾियारे। मूसा खे अगरि फांसी अची वई त पोइ मीर बि कोन बचंदो। उन खां पोइ असांजो रुख़ कंदो। ऐं शेर अली जेको आहे उहो बि इन ॻाल्हि खे नथो सम्झे। ऐं मूसा बि सम्झी वियो आहे दरिया ख़ान जी ॻाल्हि खे त नवाब खान जो हीउ वाठो आहे पुलिस वारो, अगरि इहो असांखे छॾाए हा त उते छॾाए सघे पियो। लेकिन नवाब खान ज़ोर न ॾिनो टके जो बि, ॿ आना बि ज़ोर ॾिया त पुलिस असांखे उतां गिरफ़्तार न करे हा। इन जो मक़सदु आहे त नवाब खान तोसां मूसा सचो नाहे। मूसा बि सम्झी वेंदो, मूसा चवंदो त ॾिसूं केस छा थो बीहे, पोइ उन हिसाब सां कोशिशि कयूं था पंहिंजी जान छॾाइण जी। ऐं ॿी तरफ़ दोस्तों तव्हां ॾिसंदो शेर अली बि हाणे घटि कोन कंदो सिजावल सां। सिजावल फासी चुको आहे शेर अली मां। ऐं शेर अली अहिड़ो लॻी वियो आहे सिजावल खे जो ज़लील ख़्वार कंदो। ऐं शेर अली इहो चाहे थो त मां इन खे रोहायां, सिजावल खे झुकायां, लेकिन सिजावल बि वरी घटि न आहे, उन जो करेक्टर बि मथे आहे। ऐं उहो वरी शेर अली खे तंग करण जे लाइ बार बार हल्कियूं फुल्कियूं ग़लतियूं ऐं दॿियूं करे थो।